जीअं त नाज़रीन तव्हांखे ताज़ा तरीन ख़बर खां आगाह कंदा हलूं त कंसपुर शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते छितनि ऐं रोलू कुतनि जे ॾाहण जो सिलसिलो जारी आहे। 4 मासूम ॿारनि ऐं 2 औरतुनि समेत 7 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इन बाबति तफ़सील लाइ के न्यूज़ जो ब्यूरो चीफ ममताज़ सिंधी टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी ममताज़ सिंधी, इन तफ़सीलनि आगाह कजो। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेको आहे घोसपुर शहर ऐं हुनजे भरपासे में छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। अॼु जेको आहे 4 मासूम ॿारनि ऐं 2 औरतुनि समेत 7 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिकु हफ़्ते अंदरि मुतासिरनि जो अघु वधी 30 थी वियो आहे। इलाइक़े जे तमामु बदस्तूर में वरितलु आहे ऐं शहरनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल तरफ़ां कुतामार मुहिम शुरू न कई वई आहे ऐं इन जे करे जेको आहे रोलू कुता ॿारनि खे ऐं औरतुनि खे जेको ॾाढे रहिया आहिनि। जी।